मुझो दोस्त तारिक कुरैशी पंज बिन लखते जिगरन हसनैन कुरैशी ऐं सकलैन कुरैशी सां गॾु हिते आयो आहे। हैदराबाद में कलम जूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं थियनि थियूं। वकालत कलम खणण जो नालो आहे। अॼु हथियारनि सां बि हिते छेड़छाड़ थिए पई। कलम खां वधीक को बि हथियार न आहे। कलम सभ खां वॾो हथियार आहे। अॼु असां हिते ॻोठ में एंजॉय कयूं पिया। हीउ मुंहिंजो लखते जिगर शाहरुख़ आहे। आई लव यू शाहरुख़। ऐं असां पहिरियों दफ़ो सिकंदर बोज़दार टीवी ते ही वीडियो जेको आहे सो अपलोड करे रहिया आहियूं। ज़िंदाबाद ज़िंदाबाद। आई लव यू तारिक, आई लव यू हसनैन, आई लव यू शाहरुख़, आई लव यू सकलैन। अस्सलाम वालेकुम। मां आहियां सिकंदर बोज़दार ऐं मुंहिंजो दोस्त आहे तारिक हुसैन कुरैशी। अॼु खां 20 साल अॻु में हिन अॻकथी कई त असां सदाईं हमेशह कोर्टनि में हूंदासीं। ॾाकणूं चढ़ंदे हाई कोर्ट, सिंध हाई कोर्ट जूं ॾाकणूं चढ़ंदे इहा ॻाल्हि थी हुई। 2017 में साईं जन एडवोकेट हाई कोर्ट ऑफ सिंध। अॼु तारिक कुरैशी महिरबानी करे मुंहिंजे ॻोठ आयो आहे। मुंहिंजा बाग खुली पिया आहिनि ऐं हाणे वापसी जो सफ़र जारी आहे। 20 साल हिन जी कयल अॻकथी सही साबित थी वई आहे। जेके अॻकथियूं कंदो आहे उहे तक़रीबन सही साबित थींदियूं आहिनि। अॼु बि असां हिन खां हिकिड़ी अॻकथी करायूं था मुस्तक़बिल जे हवाले सां। ॾिसूं त उहा केतिरे क़दुरु सही साबित थिए थी। जी तारिक कुरैशी साहब। A1 तो वांगुर असां वांगे अॼु 3 फेब्रुआरी आहे। 2019 ही वेंदई यूट्यूब ते सॼी दुनिया ॾिसंदी तोखे। हा तुंहिंजो बचपन अचे पियो। हाँ बिल्कुल। सकलैन कुरैशी
हसनैन कुरैशी, हसनैन हैदर, हसनैन हैदर। हसनैन हैदर। हलिया हसनैन इहो आहे एडवोकेट हसनैन हैदर। वकील थियणु चाहे थो। हा ही आहे एडवोकेट हसनैन हैदर। वकील थियणु चाहे हा वकील साहब थोरो ॿुधायो। वकील साहब थियणु चाहियो था। 4 ऐं 4 4 ऐं 4 ॿुध इहो आहे सकलैन हैदर। सकलैन हैदर। हा इहो सकलैन हैदर। वकील ही थींदो। हा वकील ही थींदो। इहो आहे हसनैन हैदर। हाँ जी हेॾां जॾां हा इहो छा सिकंदर आबू छा खाईंदी? हेॾां लाइव पुछ तारे केॾां बस हाणे ही वकील थींदो। हा इहो वकील थींदो। इहो फ़ौजी थींदो। फौजी हा इहो फ़ौजी थींदो। बाय बाय कर। बाय बाय। ओके नेक्स्ट टाइम इंशाल्लाह ताला वरी मिलंदासीं। वरी मेला मचंदा वरी मिलंदासीं। वरी इंशाल्लाह मुलाक़ात थींदी। इमरान बौज़ार हा मुंहिंजो शहर